हुकूमत ऐं इत्तेहादुनि जूं मौलाना फज़लुर रहमान खे राज़ी करण जूं कोशिशूं जारी। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी, नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार, वफ़ाक़ी वज़ीर क़ानून आज़म नज़ीर तारड़, घरू वज़ीर मोहसिन नक़वीअ जी मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात। ज़रीअनि जो चवणु आहे त आइनी तरमीम जो हतमी मुसविदो मौलाना फज़लुर रहमान खे ॾिनो वियो ऐं मौलाना बि पंहिंजो मुसविदो हुकूमती वफ़द खे ॾेई छॾियो। मौलाना जवाब लाइ सुभाणे ताईं जो वक़्तु घुरंदे चयो आहे त PTI सां संदसि सलाह मशवरा हलंदड़ आहिनि। हिननि सुभाणे ताईं जो वक़्तु घुरियो आहे, संदनि जवाब जो इंतज़ारु कयो वञे। आइनी तरमीमूं अॼु राति ई पेश करण जूं तयारियूं। पार्लियामेंट हाउस में वफ़ाक़ी काबीना जे इजलास लाइ कुर्सियूं लॻी वयूं। कुझु देरि में वफ़ाक़ी काबीना जो इजलास सॾाइण जो इम्कान। सेनेट ऐं क़ौमी असेंबली जा इजलास बार बार देरि जो शिकार। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी पार्लियामेंट हाउस पहुची वियो। ऐवान में कुझु सेनेटर मौजूदु। आइनी तरमीम जी मंज़ूरीअ जे सिलसिले में पार्लियामेंट हाउस ॿाहिरां सिक्योरिटी हाई अलर्ट। छवीं आइनी तरमीम कीअं मंज़ूर कराइजे, हुकूमती वॾनि जा सलाह मशवरा जारी। बिलाल भुट्टो ज़रदारीअ जे ऐवान सदर में सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात। बिलावल सदर मुमलिकत खे आइनी तरमीम जे हवाले सां हिन वक़्त ताईं थियल अॻुभराई खां आगाह कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बि सदर सां मुलाक़ात कई। आइनी तरमीम बाबति ख़्यालनि जी ॾे वठि। बिलावल वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां बि मुलाक़ात कई। PTI साबित करे त हू सोशल मीडिया जो लश्कर न सियासी पार्टी आहे। उमीद आहे त मौलाना फज़लुर रहमान तहरीक इंसाफ़ खे वोट लाइ क़ाइल कंदो। आइन साइज़ीअ खां पोइ PTI हाय घोड़ा शुरू कई त ॾोह उन्हनि जो हूंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जूं इस्लामाबाद में मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात खां पोइ मीडिया सां ॻाल्हियूं। बिलाल भुट्टो ज़रदारी चयो त हुकूमत ताना ॾेई रही आहे त वोट पूरा आहिनि, अव्हां देरि करे रहिया आहियो। सियासत में को बि 100% कामयाबी हासिलु नाहे कंदो। सियासत कंप्रोमाइज़ ऐं इतफ़ाक़ी राय जो नालो आहे। सियासी तौर ते जेको मुमकिन थी सघियो उहो असां कयो। मख़सूस सीटुनि वारे केस में असुल फ़ाइल जमा कराइण बिना 8 जजिस जी ॿी वज़ाहत कीअं जारी थी। चीफ जस्टिस क़ादी फ़ाइज़ शाह सुप्रीम कोर्ट जे डिप्टी रजिस्ट्रार ऐं असिस्टेंट रजिस्ट्रार खां जवाब घुरी वरितो। नोटिस जारी। सेनेटर फैसल वाबड़ा चयो आहे त जेको इल्ज़ाम लॻाइणो आहे लॻायो, वज़ाहत न ॾींदासीं। नाटक घणो थी वियो, हाणे अॻिते वधी रहिया आहियूं। हीरो मां ज़ीरो थियण में देरि नाहे लॻंदी। ईंदा त इज़त वधंदी, अव्हां सां गॾु या अव्हां जे बग़ैर बि तरमीम मंज़ूर थी वेंदी। डॉक्टर शाहनवाज़ कुंबर ते क़त्ल खां अॻु बेरहमाने तशद्दुद जी तस्दीक। सिंध हुकूमत जी शुरूआती फाइंडिंग रिपोर्ट में डॉक्टर शाहनवाज़ जूं 4 पासराटियूं भॻल हुजण जी तस्दीक। डॉक्टर शाहनवाज़ जे वारसनि FIR में मौक़िफ़ अख़्तियार कयो हो त डॉक्टर शाहनवाज़ खे क़त्ल करण खां अॻु तशद्दुद कयो वियो हो। सिंध हुकूमत पारां जुड़ियल स्पेशल मेडिकल बोर्ड डॉक्टर जी क़बर कुशाई करे जिस्म जा जुज़ा वरिता हुआ। शुरूआती रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त डॉक्टर जो मौत गोली लॻण सबबु थियो। पुठिएं पासे खां 4 पासराटियूं भॻल आहिनि। DNA ऐं केमिकल एग्ज़ामिनेशन लाइ जुज़ा लेबॉरेटरी मोकिलिया विया आहिनि। मुकमल रिपोर्ट अचण बैदि समूरियूं हक़ीक़तूं साम्हूं ईंदियूं।
सिंधु दरिया मां केनाल कढाया विया त सिंध बड़बांग वणिजी वेंदी। सिंध जा माण्हू कंहिं बि सूरत में सिंधु ते धाड़ो हणण न ॾींदा। ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस ऐं क़ौम परस्त तंज़ीमुनि जे अॻुवाणनि सिंधु दरिया मां केनाल कढण वारो फ़ैसिलो वापसि न वठण जी सूरत में सिंध ऐं पंजाब जे दंग ते धरणो हणण जो चिता ॾेई छॾियो। सदरुद्दीन शाह, राशिदी ज़ैन शाह, अयालती पलीजो, सफदर अब्बासी, मसरूर सियाल ऐं ॿियनि अॻुवाणनि बदीन में बेदारी मार्च जलसे खे ख़िताब कंदे चयो त फारम 47 ज़रिए आयल वफ़ाक़ी हुकूमत सिंधु दरिया मां नवां केनाल कढी पंजाब जी 40 लख गैर आबाद ज़मीन आबाद करणु चाहे थी। नाक़िस पॉलिसियूं ठाहींदड़नि ऐं बदनियती वारनि फ़ैसिला कंदड़नि खे हाणे सोचणो पवंदो। वफ़ाक़ पंहिंजी होॾ तां न लथो त सिंध ऐं पंजाब जे दंग ते तारीख़ी धरणो हणी रोड ऐं रस्ता बंदि कंदासीं।